हेलो फ्रेंड्स, अस्सलाम वालेकुम। या अली मदद केड़ा हालन? खुश आहियो? तबियत सही है? उम्मीद थी करियां तव्हां सब खुश हूंदा, बेहतर हूंदा ऐं असांखे भी दुआ में याद रखंदा हूंदा। अॼु मां आयल आहियां पंहिंजे अबाणे ॻोठ ऐं ही मुंहिंजे बाबा जो ॻोठ आहे जिते अॼु मां आयल आहियां। काफ़ी टाइम खां पोइ हिते आयल आहियां ऐं दिलि पियो चयो दोस्तनि सां बि शेयर कयां। अॼु अबाणे ॻोठ आई आहियां, मूंखे हिकिड़ो कलाम यादि पियो अचे ऐं दिलि चए बि तव्हां सां शेयर कयां। जी त महबूब मंदरस साहब जी शायरी है न, वराए जल्द वापस दे ओवे मुरकू ओवे माणा। ये कलाम मुझे तमाम घणो पसंद है ऐं अॼु अबाणे ॻोठ आई आहियां त इन मौज़ू ते भी ही कलाम सूट करे तो। ओवे नंढपण संदा नखरा खुशियों खिल भोग बाराणा, वराए जल्द वापस दे ओवे मुरकू ओवे माणा। उवाई चीच आंगिर जा सहारा याद प्याहिन, ओवे सुडकण रुसण परचण प्यारा याद प्याहिन, ओवे भाकर भरम वारा ओवे रातिन जा ओलाणा, ओवे नंढपण संदा नखरा खुशियों खिल भोग बाराणा, वराए जल्द वापस दे ओवे मुरकू ओवे माणा। उवाची की मिट्टीअ जे मां कुनियूं कुनड़ा ते ठायासी, गुडन गुजड़न ले घर अगिया सुठा घरड़ा ते ठायासी, उवे माखीअ मखण जहिड़ियूं रयासी रांदियूं राणा, उवे नंढपण सदा नखरा खुशियों खिल भोग बाराणा, वराए जल्द वापस दे ओवे मुरकू ओवे माणा। आखिरी मिसरा, परे किस्मत कयो कोठे मुखे पीरार जे पट खां, परे किस्मत कयो कोठे मुखे पीरार जे पट खां, अबाणे ॻोठ खां ॾुतड़ल वयस वसकार जे वट खां, शहर जे शोर में ॿुधजन नथा हिते बोल बाबाणा, उवे नंढपण संदा नखरा खुशियों खिल भोग बाराणा। मेहरबानी तव्हां सभिनीनि जो, अल्लाह मूंखे खुश रखे, आबाद रखे, अल्लाह करे हमेशा खुश हुजो जिते बि हुजो। अल्लाह मूंखे ही जेको कोरोना वायरस पियो हले बीमारी उन्हनि खां बि अल्लाह ई अल्लाह जो रसूल मूंखे बचाए, अल्लाह मूंखे सिहत ॾे, अल्लाह करे खुश हुजो आबाद हुजो। बसि दिलि चयो पे मिड़ी जेको बि हाल आहे, दिलि चयो पे थोरो कलाम तव्हां सां जुंगारियोसीं। उम्मीद थी कयां तव्हां सभिनि खे पसंदि आयो हूंदो ऐं मूंखे बि पंहिंजी दुआ में यादि रखिजो। पंहिंजे नाचीज़ फनकारा सोनिया सुमरो खे यादि करणु ना विसारिजो। अल्लाह हाफ़िज़।